सवाल कयो आहे मुश्ताक सुमरो। उहो त चए त साईं हिकु सवाल आहे त क़ुर्बानी जो जानवर मंडी मां ख़रीद करे आयो, कंहिं बि वजह सां उन जी टंग टुटी पई त उहो जाइज़ आहे या न। सभ खां पहिरियों इहो यादि रखो त क़ुर्बानी जे जानवर जे लाइ इहो ज़रूरी आहे त उहो एबनि खां पाक हुजे। जेकॾहिं को शख़्स मंडी मां कंहिं जानवर खे ख़रीद करे आयो आहे ऐं उन खां पोइ उन जी टंग टुटी पई आहे, हाणे ॾिसबो जेकॾहिं उहा टंग अहिड़े तरीक़े सां टुटी आहे जो उहो जानवर मंडकाए हले थो, उहा टंग ज़मीन ते नथो रखे बल्कि टिनि पेरनि ते हले थो ऐं उन जे क़ुर्बानी जे ॾींहं ताईं उहो दुरुस्त या ठीकु नथो थिए, इम्कान ई न आहिनि, त अहिड़े जानवर जी क़ुर्बानी करणु जाइज़ न आहे। छाजे करे त इहो ऐब आहे। अलबत्ता जेकॾहिं को फ़क़ीर माण्हू क़ुर्बानी करण जे लाइ जानवर ख़रीद करे आयो आहे, उन ते लाज़िम न हुई, उन जे बावजूद बि उहो ख़रीद करे आयो आहे, हाणे उन जी टंग टुटी पई आहे त उन जानवर खे क़ुर्बान करे सघे थो, ॿियो जानवर वठण जी ज़रूरत न आहे। जीअं रद्दुल मुतार जे अंदरि आहे त वलो इश्तराहु सलीमतन सुम्म तअय्यबत बिऐबिन मानिन फअलैहि इकामतु गैरिहा मक़ामहा इन कान गनियन व इन कान फ़क़ीरन अजज़हु ज़ालिक। पाण फरमाए थो त जेकॾहिं को शख़्स अमीर आहे, जानवर ख़रीद करे आयो आहे सही सलामत, उन खां पोइ उन में ऐब लॻी पियो आहे ऐं ऐब अहिड़ो जेको क़ुर्बानी खे रोके थो त उन जी क़ुर्बानी करणु जाइज़ न आहे, उन जे मथां लाज़िम आहे त ॿियो जानवर ख़रीद करे अचे। पर जेकॾहिं ग़रीब आहे त उहो ई जानवर क़ुर्बान करे सघे थो, इन में को बि हर्ज न आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।